नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मुंबई मां ख़बर ईंदड़ फेयर एंड लवली गर्ल बॉलीवुड जी मन मोहिणी मॉडल ऐं अदाकारा बि आहे। तमी गौतम फोटो ऐं वीडियो शेयरिंग ऐप इंस्टाग्राम ते पंहिंजूं कुछ तस्वीरूं शेयर कयूं आहिनि, जिन में उनखे साए ऐं गुलाबी रंग जे बनारसी साड़ी पहिरियल आहे। भारतीय मॉडल ऐं अदाकारा तमी गौतम के फोटुनि में जेका साड़ी पहिरियल आहे उन जी क़ीमत 1,62,500 भारतीय रुपया आहे। अहिड़ी बनारसी साड़ी प्रमोशनल इवेंट जे लाइ भारतीय फैशन डिजाइनर एकया यमी गौतम जे लाइ चूंडी आहे। यमी गौतम पंहिंजी नई फिल्म भूत पुलिस जे प्रमोशनल इवेंट जे लाइ इहा 1.5 लख खां मथे जी साड़ी पहिरी आहे। अदाकारा असल सोन जी ज़री सां कम थियल इन ख़ूबसूरत साड़ी ऐं हल्के मेकअप में तमामु घणी सुहिणी लॻी रही आहे। वाज़ेह आहे त अदाकारा यमी गौतम इन नई फिल्म भूत पुलिस में अदाकार सैफ अली खान, अर्जन कपूर ऐं अदाकारा ज्यूकेलियन फ्रेंड्स सां गॾु नज़र ईंदी, जेका स्ट्रीमिंग वेबसाइट ज़रिए हॉट प्लस स्टार ते रिलीज थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।